अचो अचो ये बता काम में पैसे लगे नहीं साथ दुआ है तू जाता जा कर सफा जको कराची हुई ये को कराती साथ बाल बच्चा खुश लगे दुआ है साथ यार साल दिया मुझे तो के काम दे आ डी से कर लगे भी फोनी भी कई मां दादियो बाबा अच्छे चंगो त्यो है जी आई भली आई अल्लाह मां भी जी को तुम से दे थोड़ी फोन कई बार करे भूख भी लगी अवस्था है तमाम मांजा वगैरह है बाबा मां बुधाए थी होटल एड़ो वीआईपी होटल लगा के तो गाल न कुछ खाते पीते केॾो स्टैंड ख़बर हूंदा न ॿुधाई न ऐं हेतिरो लिहाज़ जो होटल जा बेरा आहिनि ठही ॿार पाण स्टैंड वारा बेरा आहिनि ईअं न आहिनि मोतबर बेरा लॻनि था जो खे लॻो पियो आहे न टाइट हाणे सही छा पसंदि कंदो भाई बाबा असांजो कराची को महिमान आयो आहे खाधे पीते में छा आहे खाधे पीते में सॼे सां उठाया सिंग दरिया जी पाड़ा मछीअ जा पावा चांहि में जेको तव्हांखे आऊ में जो खीर उहो तव्हांखे पीआरींदा तमामु वीआईपी कड़क चांहि साईं वियो काॾे पिया वञो सॼो शइ तव्हां हवार मुंहिंजी ॻाल्हि ॿुध कराची जो मुंहिंजो महिमान आहे दोस्त आहे उठ जे सिंगनि जा पावा हा उठाया सिंग थींदा आहिनि छो करे न खाधा अथव या असां वटि तव्हांखे मिली वेंदा भला ॻाल्हि ॿुध सब्जी बि छा आहे सॼो साईं सब्जी सॼी ज़िंदगी में सब्जी खाधी अथव सब्जी खाई बाक़ी मथे बचियो छा कुझु बचियो थी मथे में ॻाल्हि ॿुध महिमान जो आयो आहे मुंहिंजे महिमान जे साम्हूं तूं होटल जो पहिरियों आहे मुंहिंजी इज़त न कर साईं पंहिंजे चवां थो तव्हांखे महिमान छा कोई ॾिठो त मां कराची को हिते आयो आहियां मुंहिंजो जेको दोस्त आहे उन शहर में इहा इज़त आहे न वाह होटल जे मालिक खे मां दान पोइ न साईं माफ़ कयो मां बचाला पूछी भला बटालुनि में ॿियो कुझु आइटम आहे साईं बटालुनि में बटालू? मतिलबु फरियूं मटर फरियूं न साईं सॼो बटालू सॼी ज़िंदगी बटालू खाधा अथव ही पालक खाधी अथव गोभी खाधी अथव छॾियो बाबा मुर्गी बि असां न रखंदा आहियूं अॼु तव्हां अच्छी फार्मी कुकड़नि न रखंदा आहियूं बाबा असां छा असां खाऊं मतिलबु सब्जी में को आइटम ई न आहे सब्जी असां वटि कोन हूंदी आहे साईं पर ॻाल्हि ॿुधो छॾियो साईं तव्हां महिमान आहियो तव्हांखे असुली अहिड़ी मानी थो खाराए न कराचीअ ताईं मूंखे यादि कंदे पूरी कराचीअ में घुमी ॾिसजांइ मच्छीअ जा तोखे पावा कोन मिलंदई वियो तकड़ कान कयो वियो साईं वियो मानी जो ऑर्डर कैंसिल कर चाहे भला हिन करे मानी जो ऑर्डर जेके असां कैंसिल कयो चांहि सां मानी खाऊं खीर कहिड़े माने सम्झो क्वालिटी जो हूंदो एॾो पंहिंजे शहर जी बेइज़ती था करायो कराची जो महिमान आयो आहे चांहि सां मानी खाराईंदे ऐं कोन सुधरे अथव एॾी रीति ताईं कोन सुधरियो तव्हां साईं बेफ़िक्र थी वियो मां तव्हांखे ॿिया टेस्टी कारे मिर्च में मच्छीअ जा पावा असली टेस्टी तव्हांखे गरम खारायां थो हे जेके कोट वोट पाए आहियो न सियारे में तव्हां कोट वोट लही वेंदो हीअं सीधो कारे घुमंदो सी बि असर ई कोन कंदो मच्छीअ जा पावा खाराईंदो मां मच्छीअ जा हा भली सलाह कयो सोचियो तूं वञो न भई वञो मां वञा त वरी तव्हां ऑर्डर कैंसिल करे छॾियो वियो काका जे टेस्टी मच्छीअ पावा मां न खारायां थो मच्छीअ जा पावा ॿिया बि आख़िर में तव्हांखे आऊ में जो खीर कड़क पती पीआरींदोमांव ठीकु आहे तव्हां साईं पाण में कचहरी कयो दोस्त बि परे खां आयो तव्हां चओ था एसिताईं खां मां छा थो कयां मच्छीअ जा पावा थो रखायां कंहिंजा मच्छीअ जा पावा मच्छी जा पावा उठ जा जेके सिंग अलाए ॻाल्हि सम्झ में नथी अचे सम्झ